नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में ख़बर ॾींदा हलूं त मशहूर कालम निगार लेखिका ऐं अॻूणी पार्लियामेंट मेंबर बुशरा रहमान लाॾाणो करे वई। संदसि वफ़ा जी तस्दीक कालम निगार बुशरा रहमान जे ख़ानदान तरफ़ां कई वई है। बुशरा रहमान जे पुट हसन निजी टीवी खे ॿुधायो त संदसि वालदा कोरोना में मुब्तला हुई ऐं कुछ अरसे खां बीमार हुई। बुशरा रहमान जी जनाज़ नमाज़ अॼु टिपेरी जी नमाज़ खां पोइ अहमद ब्लॉक न्यू गार्डन टाउन लाहौर में अदा कई वेंदी। यादि रहे त बुशरा रहमान 29 अगस्त 1944 ते बावलपुर में पैदा थी ऐं 1985 खां 1988 ताईं पंजाब असेंबली जी मेंबर रही, जॾहिं त हू मुस्लिम लीग काफ जी टिकट ते क़ौमी असेंबली जी मेंबर पिण रही। बुशरा रहमान 13 खां वधीक किताब लिखिया आहिनि ऐं काफ़ी अरसे खां कालम लिखंदी रही। संदसि शादी लाहौर जे हिक सनतकार मियां अब्दुर रहमान सां थी हुई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।